पिरियालो रिपोर्ट सरफराज अब्बासी पिरियालो लगे गवर्नमेंट बॉयज एलिमेंट्री स्कूल उलरा में सिंध के कौमी शायर अजीम सूफी बुजुर्ग ऐं फिक्रो फलसफे के रोशन मीनार हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटई रहमतुल्लाह जो ॾींहुं वॾे अदब ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। तक़रीब में शागिर्दनि उस्तादनि वालिदैन इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि वॾी तादाद में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां थी। मासूम न्याणी उम्मे फरवा उलरो क़ुरान पाक जी तिलावत कई। उन खां बाद नात शरीफ़ पेश कई। ॿारनि शाह अब्दुल लतीफ भिटई जी ज़िंदगी उन जी शाइरी ऐं शाह जे रिसाले ते तक़रीरूं कयूं। मिसबाह भुट्टो शाह अब्दुल लतीफ भिटई जी शाइरीअ ते ॻाल्हाईंदे चयो त शाह साईं जी शाइरीअ जो मरकज़ अल्लाह सां मुहबत वतन जी हुब ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु आहे। उन खां बाद मिस ख़दीजा भुट्टो शाह साईं जी शाइरीअ बाबति ॻाल्हाईंदे चयो त शाह साईं जी शाइरी सिंधी क़ौम लाइ फ़िक्र तहज़ीब ऐं तालीम जो वॾो सरचश्मो आहे। प्रोग्राम जे जारी रखंदे मिस्टर वसीम अहमद उलरो चयो त शाह अब्दुल लतीफ भिटई जी शाइरी सिंधी क़ौम लाइ सदियुनि ताईं हिकु मशअल आहे। प्रोग्राम जी आख़िर में स्कूल जे उस्तादनि मिस्टर माजिद हुसैन अब्बासी, मिस्टर निसार अहमद भुट्टो, मिस्टर उजीद कुमार, मिस्टर अब्दुल बारी बलोच, मिस्टर शाहिद हुसैन सोलंकी, मिस्टर अब्दुल हय्यू मेमन, मिस्टर परशुतम कुमार शागिर्दनि खे जज़्ब पेश कयो, जिन तमाम बहितरीन नमूने शाह साईं जी शाइरीअ जो ॾींहुं मल्हायो आहे ऐं वधीक ॻाल्हाईंदे चयो त शाह साईं असांजी सिंधी क़ौम जो वॾो मुहसिन आहे, जेको आलमी सतह जो हिकु वॾो अज़ीम शाइर आहे, जंहिं पंहिंजी शाइरी सिंधी ॿोलीअ में करे सदियुनि ताईं असां सिंधी ॿोलीअ खे ज़िंदान बख़्शियो आहे।